सकाफ़ती ईद जेका मल्हाई पई वञे। दादूअ में हर मकतबे फ़िक्र जा माण्हू, ॿार, ॿुढा, नौजवान अजरक, टोपियूं ऐं पटका पाए झूमी उथिया आहिनि। ईद जूं ख़ुशियूं दादूअ में इन लठी रंगनि जियां जरकी पियूं आहिनि। हिन वक़्तु असां लेडीज़ हज़ारनि जे तइदाद में ईद मल्हाए रहियूं आहिनि फैमिली पार्क में। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त सकाफ़ती ईद ख़ासि करे कावश केटीएन जे तरफ़ां जेको था ॾिसनि ईद कीअं था मल्हाइनि। अदी कीअं पिया मल्हायो ईद? तमामु सुठे नमूने सां मल्हायूं पिया ऐं मज़ो अचे पियो। तव्हां पाण ॾिसी सघो था त कहिड़ी मतिलबु महफ़िल लॻी पई आहे, सभिनी खे मज़ो अचे पियो ऐं सुठे तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं। पटको पातो आहे, कीअं थो लॻे? सुठो लॻे थो। हा, सिंध जी सकाफ़त आहे त उन करे मां इहो चवंदमि त तमामु सुठो लॻी रहियो आहे। हूअ त हर ॾे सिंध जो आहे, पर हिकिड़ो ख़ासि ॾे आहे त सभु उन ॾींहुं ॿाहिरि अचनि था, ख़ुशियूं मल्हाइनि था। त असांजी पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त आहे, छो जो असांजी सिंध जी सकाफ़त तमामु पुराणी आहे ऐं रिच कल्चर आहे असांजो, जंहिंमें असां मतिलबु सेलिब्रेट कयूं था। तमामु घणी ख़ुशी थी थिए। ईद खां बि वधीक ई असांजो एकता जो ॾींहुं तमामु बहितरीनु आहे। ईद खां वधीक ख़ुशी आहे ॿारनि में, वॾनि में, नंढनि में। ऐं हीअ असां सिंधियुनि जी पहचान आहे ऐं हीअ इतिहाद आहे असांजी ॿधी आहे सिंधियुनि जी। अॼु ईद खां वधीक ख़ुशी थी आहे असांखे। तव्हां ॿुधायो दी कीअं पिया मल्हायो ईद? ॾाढो सुठो थो लॻे, तमामु सुठो, तमामु घणी ख़ुशी थिए। ख़ासि करे लेडीज़ पार्क आहे, उनजे हिसाब सां असांखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी कोन्हे, ख़ुशी महसूस थी थी। असांजो कल्चर डे आहे, असांजो पंहिंजे सिंधियुनि जो ॾींहुं आहे। अमी कीअं पिया मल्हायो ईद? असांखे तमामु ख़ुशी थी थिए। असांजे पंहिंजो ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ॾींहुं ऐं ॾाढो मज़ो थो अचे। पिया मल्हायो सकाफ़ती ईद? तव्हां एॾो ज़बरदस्त ड्रेस पाती आहे। अदा महिरबानी ऐं माशाल्लाह असांखे ॾाढो मज़ो थो अचे। फ़ख़्रु आहे त असां सिंधी आहियूं, ॾाढो हिते मज़ो आहे। ख़ासि असांजे लाइ पार्क ठाहियो वियो आहे ऐं सभु इंजॉय वेठा था करनि था। कैमरामैन अलावश खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।